चीफ जस्टिस जी सरबराही में 3 रुकनी बेंच सुप्रीम कोर्ट में मीडिया कमीशन केस जी ॿुधणी कई। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त पार्लियामेंट बुनियादी हक़नि सां टकराव में कानून ठाहियो त उन ते नज़रसानी जो खेनि अख़्तियार आहे। हुन चयो त पार्लियामेंट सुप्रीम आहे पर उन खां मथां आईन आहे। चीफ जस्टिस चयो वियो त अदालतूं कानून साज़ीअ जे अमल में कीअं मुदाख़लत करे सघनि थियूं। जस्टिस साकिब निसार चयो त मीडिया कमीशन रिपोर्ट जे सिफारिशुनि ऐं हुकूमती वाइदे ते अमल नाहे थियो। रेगुलेटरी अथॉरिटी ते हुकूमती कमांड ऐं डिक्टेशन न हुजणु घुर्जे। हुन चयो त पेमरा खे आइडियल ऐं ख़ुदि मुख्तियार बॉडी बणाइणी आहे। चीफ जस्टिस चयो त इदारनि में लाॻापियल तजुर्बो न रखंदड़ मुक़रर थींदा रहिया आहिनि। खेनि इदारनि में पेशेवर माण्हू मुक़रर करणु घुर्जनि। जस्टिस साकिब निसार चयो त हू सवाल पुछनि था त हेडलाइन बणिजी वञे थी। हक़ीक़त में संदसि रिमार्क्स मौक़िफ़ खे सम्झण लाइ सवाल हूंदा आहिनि। संदसि चवणो त जेकॾहिं हू पुछनि त फलाणो शख़्स अहल आहे त छा उहा पार्लियामेंट जी तौहीन आहे? छा हुननि पार्लियामेंट जी तौहीन कई आहे? सवाल पुछण सां पार्लियामेंटेरियन जी तौहीन थींदी आहे? चीफ जस्टिस चयो त हू वज़ाहत न पियो ॾे, न ई उन लाइ पाबंद आहे। हू वज़ाहत खे पंहिंजी कमज़ोरी नथा बणाइण चाहिनि। जस्टिस साकिब निसार चयो त हू न घबराईंदा, छाकाणि त आईन ऐं कानून खेनि ताक़त ॾिनी आहे जंहिंजो नेक नियती सां इस्तेमाल कंदा।